नाज़रीन, डिप्टी कमिश्नर दरबार हॉल में डिस्ट्रिक्ट असेंबली जेका फ्लड खां कीअं बचे उनवान हेठि जेका थी आहे, जंहिंमें सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जा जेके अमलदार आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। अचो त उन हवाले सां हिते जेके शिरकत कई आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो छा पिया चओ। असांखे इन में हिकिड़ी स्टडी पई खपे त पोस्ट रेन या डिज़ास्टर असांजो उहो आयो छाजे करे आहे, डैमेजिस छा थिया आहिनि ऐं फ्यूचर स्ट्रेटजी छा हुजे। इहे टे कंपोनेंट्स मेन असां ॾिसणु पिया चाहियूं, जंहिंमें शाह लतीफ़ यूनिवर्सिटी डॉक्टर साहब उन में ॾाढी सुठी हिकिड़ी ब्रीफ एंड डिटेल्ड स्टडी कई आहे, जिन में उन्हनि डिफरेंट डिपार्टमेंट्स जा इशूज़ बि रेज़ कया आहिनि, पब्लिक जा इशूज़ रेज़ कया आहिनि, त ताकी हिकिड़ो फ्यूचर जॾहिं डिज़ास्टर प्लान ठहे थो उन डिस्ट्रिक्ट जो उहे शयूं इनकॉर्पोरेट करे वञूं। ज़ाहिर आहे डिज़ास्टर जॾहिं बि ईंदो आहे त उहो पाण सां गॾु डैमेजिस खणी ईंदो आहे, उन खां बाद हूंदो आहे असां उनखे मिटिगेट कीअं था कयूं, उन जी रिहेबिलिटेशन कीअं था कयूं। त अॼु वारो सेमिनार उन ते फोकस रखे पियो ताकी फ्यूचर में जॾहिं बि अचे या करंटली असां हिनखे कीअं कूपअप करे था सघूं। अॼु जेका असेंबली सेशन थियो आहे, ज़िले सतह ते जेके लाइन डिपार्टमेंट्स आया आहिनि, असां 8 तालुकनि जो सर्वे कयोसीं। डोर स्टेप ते वञी करे जेके माण्हू मुतासिरीन हुआ, मीडिया, सिविल सोसाइटी, नोटेबल्स, मोज़िज़ शहरी, सभिनी मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे असां घुरायोसीं 8 तालुकनि जॾहिं, ऐं 158 खां मथे माण्हुनि शिरकत कई। उन्हनि सभिनी पंहिंजा जेके राया ॾिना त जेको नुक़सानु थियो आहे त उन खे फ्यूचर में जेको मुस्तक़बिल में नुक़सान खां कीअं बचाइजे, उन्हनि सभिनी रायनि खे असां कंपाइल कयो आहे रिसर्च जी शेप में। असां गॾिजी करे हीउ सर्वे कयो आहे भिटाई सोशल वॉच एंड एडवोकेसी सां, त मुस्तक़बिल में जेके ख़तरात आहिनि जेके थिया आहिनि बारिश या ॿोॾ खां, बारिश खां असां कीअं बचूं, उनजे लाइ असां डिप्टी कमिश्नर साहिब जा थोराइता आहियूं, जंहिं सभिनी लाइन डिपार्टमेंट्स खे घुरायो आहे। ऐं इहे जेके डॉक्यूमेंट आहे, अॼु जेको प्राइमरी डॉक्यूमेंट आहे, इहो असां शेयर कंदासीं उन डिपार्टमेंट्स खे। बिल्कुल, ये डिप्टी कमिश्नर खैरपुर की सरबराही में आज सेशन किया गया है, जो स्टडी शेयर की हमारे साथ पोस्ट फ्लड मेजर्स जो अब हमने लेने हैं, और इसमें भिटाई सोशल वॉच और शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी की फैकल्टी की तरफ से बड़ा अच्छा काम किया गया। बड़ा एग्जॉस्टिव लिस्ट इसमें बनाई गई है जो मेजर्स अभी लेने की ज़रूरत है, और ये एफ़र्ट इनकी बड़ी नहायती कमेंडेबल है। डिस्ट्रिक्ट पुलिस की जहाँ तक रोल की बात है, वो हम सिक्योरिटी अरेंजमेंट्स पहले भी प्रोवाइड करते रहे, और इंशाल्लाह आगे भी वी आर एट बैक एंड कॉल एंड ऑलवेज अवेलेबल टू असिस्ट डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन एंड ऑल द लाइन डिपार्टमेंट्स के। डिस्ट्रिक्ट पुलिस तो उनके लिए हमेशा हाजिर है और सिक्योरिटी अरेंजमेंट्स प्रोवाइड करेगी। और जो स्टडी थी वो एग्जॉस्टिव लिस्ट थी, जो पार्टिसिपेंट्स थे उनकी तरफ से भी बड़े अच्छे पॉइंट सामने आए जो इंशाल्लाह फाइनल स्टडी में इंक्लूड किए जाएंगे। कैमरामैन आफ्ताब सां गॾु खादिम जुड़ियो, KTN न्यूज़ खैरपुर मीरस।